सिज लथे जो टाइम इमाम मुस्लिम चुन भला हलो तो जामिया मस्जिद में नमाज पढ़ूं। नमाज पढ़न आया साईं नमाज पढ़ाई। नमाज शुरू कई तो पोया 500 सलाम वराई तो हिकड़ो भी कोन। पाण कूफे जे खड्डन में अकेला प्या घुमन। परदेस जो जहाना नौ शहर न मिट्रा न माइट्रा न अजीजा न रिश्तेदारा। पाण कूफे जे शहर में हलंदे हलंदे सख्त उन लगन। दरवाजो ठरकाइन अंदर दरवाजे मां को दर न खोले। ईंदे ईंदे ॾिठूं हिक पोड़ी हिक घर जे दर ते वेठी आ। पाण फरमाए कुराड़ी पानी त प्यार। अज पानी त प्यार त क़यामत में नाने का कोसर प्यारियाई। साईं केर तू? पाण फरमायो मां अली जी औलाद आहियां, इमाम मुस्लिम आहियां। और औरत जो के मुझा त भाग थी विया। अवां मुझे घर में अंदर हलो, अवां आराम कयो, पानी प्यारियाव, मानी खारायाव, नौकरी ॾियाव, गुलामी ॾियाव। रात जो टाइम इमाम मुस्लिम उन औरत जे घर में आधी रात जो उन औरत जो पुट पंहिंजे मां जे घर में जो आयो। पुछे थो मां केर तुंहिंजे घर में वेठो आहे? जे थी पुट सुञाणी कोन थो, हे मदीने जे मीर जी औलाद अली जी औलाद। इमाम मुस्लिम उन पुट और बदबख्त उन जे दिल में ख्याल थियो त इहो त उहो मुस्लिम जे जे ला गवर्नर अज इनाम रखियो आ। भलन पुछिया ढिला ढिलन पुछिया भला। युखरिजुल हय्य मिनल मय्यित व युखरिजुल मय्यित मिनल हय्य। कदे जेरे मां खुदा मोल कढे कदे मोल मां जेरो। उलमा लिखियो तो इशारो आ त कदे भलन जी औलाद खराब थी वई। वरी कदे गुनहगारन जी औलाद खुदा नेक करे छड़े। दिल में सोची त वाह जो कम थियो दीनार मिलंदा। वाह कुराड़ी इमाम आली मकाम जे सोट जी खिदमत में आ। सुबह जो टाइम थियो फजर का पहरिया ओ शख्स तकड़ में गवर्नर हाउस दे वियो। उता इमाम मुस्लिम के खिलाफ 70 फौजी वठी पंहिंजे घर जो घेरो कराई। इमाम नमाज फजर जी पढ़ियूं, हुनन तीर वसाया। पाण फरमाया हू जवनी तू मचो वाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए। पांध में पागे वयो किने वारो की नकी। तीर हलायूं तलवारूं हलायूं। पाण फरमायूं शर्म कयो मां पाण ते कोन आयो हां। तहां जे माण्हुनि असांखे खत लिखी घुरायो पर तही मुखा सघा ना आयो। हजरत इमाम मुस्लिम तलवार खणी उन्हनि 70 ॼणनि सां अहिड़ो त मुक़ाबलो कयो जे शींहं मैदान ते ईंदो आहे गजगोड़ करे उन्हनि खे भटाए छॾियो। हिकिड़े ज़ालिम हजरत इमाम मुस्लिम जे मुंहं मुबारक में तीर हयो। तीर जो है रत मुबारक निकती। पाण कुराड़ी के क्यों कुराड़ी वो पानी तक दिया थोड़ो। कुराड़ी पानी खड़ी आई। पानी जो पीतों तो सॼो गिलास रत सां भरजी। फरमायो हिते नसीब ना है, जन्नत में नाने जे हथां वञी पियंदासीं। ॾिठूं त शींहं वठ में नथो अचे।
इब्ने ज़ियाद मानू मोकलिया मानू मोकले क्यों सही वन असा जेड़ो को था करण चाहियूं झगड़ो न बस गवर्नर हाउस में अच उते मनसूबो ठाही जियां दर दाखिल थे मदीने जे मीर जे सोट इमाम हुसैन जे सोट मुस्लिम के ते खत्म करे छरजो अंदर जियां जो आयो कन रिवायतुल में सर मुबारक के धड़ खां धार कयूं जेडी कूफे में इमाम आली मकाम जो सोट हजरत इमाम मुस्लिम शहीद थियो उन डी मक्के मां इमाम आली मकाम कूफे जेला रवाना थियान तारीख जा किताब खोलियो पर्देदार न्याणियों वतम नडना नडना खीर प्याक बच्चा वतम जंगला न प्याचन मानू चंदन बाबा जे कदे असा शीयन मारायो त सहाबी किथे हा सहाबी छो न आया बाबा सहाबी इन जे करे जो सहाबन इमाम आली मकाम के मशवरो दिनो के बिला ता मक्के मा न वन्यो ऐ नंबर बी गाल इमाम ऐलान करे हा त मा जंग ते तो वन्या सहाबी न निकरन हा त पो सहाबन ते अखर अचे हा पर इमाम जंग ते न पियो वने इन जो यो दलीला जो बच्चा जंग ते कोन वठी वने बाहर न्याणियों कोन वठी वने बियोहन नंग कोन वठी वने बाहर खीर प्याक बच्चा कोन वठी वने बाहर करबला जे मैदान में अचण खां पहिरियां रस्ते में खबर पिन इमाम आली मकाम जो सोट हजरत इमाम मुस्लिम दुनिया ता लाडाणो करे वियो पाण उते जे मैदान में बेटे फरमायो करबला जी पिण में खीमा खोड़िया फरमाए तो करबला जी पिण में खीमा खोड़िया जेड़ो यजीद सामू जुम्बी जोड़िया मोहन मोड़िया पसीता तरार जो शायर चो तोखे केड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे तो खणो ही न दादा ने छा कया वे चओ वाह हुसैन तोखे केड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे जे जो नानू मोहम्मद ऐ बाबो अली अल्लाह जो शेर अरे नाही वाकिफ असा जे नस्ल खां आया शिमरा बहादुर असल खां कमदार बड़े सुभान अल्लाह भली जी एड़ो जो जज्बो कयो त असां जज्बे में अचूं नाही वाकिफ असा जी नस्ल खां आया शिमरा बहादुर असल खां असा दुश्मन के बे दुआ कंदा हूं हाय वाड़े वाह अरबे तो आसा दुश्मन लाउडारा कुछ खोले से आसा दुश्मन के बेदुआ करदा हूँ कद रखियो के सावीर ना अरे मुझो नानू मोहम्मद रसूला अली बाबो ऐ मादर बतूला हाथ मत करी जो सुभान अल्लाह वारे वा शाहपुर वारो खुदा खुश करे वे
मुझो नानू मोहम्मद रसूला अली बाबो ऐ मादर बतूला पोते हटंदासी हरगिज नहाने अञा अगते रखियो पैर आहे तोखे केड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे हुर हुर ओ आयो हजार मानू गड हैं केवला तहां के अॻिते वञण जी इजाज़त कान्हे ॿार ख़त कढियो 150 या 1200 ख़त कढी चयूं ॾिसो कूफे वारनि पाण मूंखे ख़त लिखिया मां शौक़ में न आयो हां मूं त चयो पे मां पंहिंजी ज़िंदगी मके में खुदा जी याद में गुज़ारींदुसि इन्हनि मूंखे पाण ख़त लिखिया आहिनि साईं हाणे मां छा कयां मूंखे आर्डर आहे इमाम आली मक़ाम खे अॻिते वधण न ॾिजो 7, 8, 9 इन मुहर्रम जी तारीख़ुनि में तारीख़ी किताबनि में जे थो पाणी बंदा बेटा फरमाए थो कूफी करबला में पाणी न प्यारीन उते अली शाह के शहजादा सारीन निकरियो निहारीन त मोट मुहम्मद कारणी जानवर पियन घोड़ा पियन उठ पियन मानू पियन काफिर पियन ईसाई पियन यहूदी पियन बेदीन पियन बदमज़हब पियन मदीने जे मीर जा बचड़ा उहे पानी न पियन इमाम आली मकाम उन करबला जे मैदान में मर्द थी मल्हाए ॾेखारियो तकलीफ़ूं इम्तिहान आज़माइशूं परेशानियूं पर पाण लहरायूं न परदेदार न्याणियूं टोटल 82 ॼणा पाण में हा करबला जे मैदान में उन्हनि जा खीमा खोलियल हा 9 मुहर्रम जे तारीख़ ते उन्हनि तबला वॼराया दड़ दड़ शाहपुर वारो हाणे ॿुधायो त तबला केर था वॼाइनि क़ुरान केर था पढ़नि दबड़क 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 किथे पई हले अरे ये दबड़क करण यजीदन जो कम जाओ हथ मथे खणी जो जान जे बच्चन वांगुर जाओ इमाम वट तबलो नाहे दुहल ने दुहलत यजीदन वजराया नाई तारीख ते दुहल वजायूं साईं जुंद चओ न मां कोन ईंदुसि मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी शहादत लिखियल आहे पर सुभाणे 9 मुहर्रम जो ॾींहुं आहे दिलि थी जे त आशूरे जे ॾींहुं रब सां मिलां 9 तारीख़ ते तबला वॼायूं औरतूं पाण सां वठी आया नाच गानो कंहिं वटि आहे तबला कंहिं वटि आहिनि बेनमाज़ी केर आहिनि शराबी केर आहिनि ज़ानी केर आहिनि लुटेरा केर आहिनि ज़ालिम केर आहिनि अरे अहल बेतन जो सिर्फ हुबदार सॾराइण सां माण्हू हुबदार न थींदो तरीक़ो बि अहल बेत वारो हुजे रस्तो बि अहल बेत वारो हुजे वाट बि अहल बेत वारी हुजे 9 मुहर्रम जी रात इमाम आली मकाम पंहिंजे खीमे जे अंदर कंध हेठि कयो खुदा जे याद में वेठा आहिनि बीबी ज़ैनब आई अदा परेशान ही छा फरमाया मां ही परेशान थिया अली जो पुट आहियां परेशान थींदुसि कंध हेठि लॻो वेठो अथई फरमाए थो हींअर मूंखे मुंहिंजे नाने ज़ियारत कराई फरमायो हुसैन सुबह जो शहीद थींदे रोज़े सां हूंदे शाहपुर वारो मां मुंहिंजा महबूब तुंहिंजो पंहिंजे बच्चन सां प्यार इहो उहो हुसैन अथव
जद हिकड़े दी मदीने में सरकार पंहिंजे न्याणी जे घर अम्मा खातून जन्नत जे घर पिया लगन अंदरा इमाम हुसैन जे रोण जो आवाज पियो अचे पाण फरमायो केर थो रोए अम्मा चयो साईं हुसैन फरमायो रो राइस न इनखे जेको ईज़ा ईंदो आहे मूंखे तकलीफ़ थींदी आहे अज उहो हुसैन पंहिंजे मदीने खां परे करबला जे मैदान में पंहिंजे पर्देदार न्याणियुनि सां बचड़नि सां औलाद सां करबला जे मैदान में सुबह जो फजर जी नमाज इमाम अली मकाम पाण पढ़ाई नमाज पढ़ाए पंहिंजे सवारी जे मथां चढ़िया उन यजीद ने डे वञण लगा के चयो त क़िबला काॾे था वञूं फरमायो यजीद ने डे समझाइण थो वञान नसीहत करण थो वञान जहन्नम खां बचाइण थो वञान उन्हनि खे अकुल कोन्हे इहे मूंखे सुञाणनि नथा पाण फरमायो के जो साईं क़िबला बेहया आहिनि पाण फरमायो मां इत्माम हुज्जत जे करे इन्हनि खे समझाइण थो वञा मैदान ते अची फरमायूं मतां इन्हनि में को जन्नती हुजे मतां इन्हनि में को नेक हुजे मतां इन्हनि में को नेक बख्त हुजे मतां इन्हनि में को सुधरी पवे पाण मैदान ते जो आया तारीख जा किताब था लिखन पाण नाला खणी फरमायो फलाना तो जो खत लिखियो तो लिखियो तो लिखियो तो लिखियो तो लिखियो तहां मुखे पाण घुरायो हाणे पाण तहां फिरी वियाओ शर्म कयो कुछ हया कयो कुछ हया हुंदो आ तहां मुखे सुञाणो नथा मां उहो हुसैन आहियां जेको मदीने जे मीर जे कुलन जो सार आहियां सरकार मुंहिंजे चपन खे चूसींदा मदीने जे साईं जो मूंसां प्यार आ एतिरो मूंसां ज़ुल्म कयो अथव मुंहिंजो सोट शहीद कयो मुंहिंजूं पर्देदार न्याणियूं मैदान ते बीठियूं आहिनि तव्हांखे हया नहीं पर मां सखी हुसैन आया अज भी अचण तहां जो कम तहां जो गलतियों माफ करण मां हुसैन करीम जो कम आहे अजीज दोस्तों इमाम आली मकाम जरा ऐलान किया त हुर हली आयो कमांडर फरमाए तो हुर हली आयो माझी मर्दानू आया आशिक आग जो जिया पतंग परवानू शल राजी थे रसूल रब जो साई नबी तो नानू ही सिर सामानू माता घोट मथा हूँ गोरियो साई क़िबला मुखे माफी दे मां तुझे रस्तो रोकियो पाण फरमायो तोखे माफ तुझी खिदमत कयूं अर्ज़ तो करे न साईं इजाजत दी त मैदान में वञा तुझे नाने जी दीन ता कुर्बानी ॾियां पाण मैदान ते आयो शहादत माणी वहब बिन अब्दुल्लाह कल्बी एकड़े शख्स जो नालो आ ताजी शादी थियल हस उन वहब जी मां पुट के पई चे पुट अज तो सा मां एकड़ी हुज्जत थी कई मनीदे अलाए कोन मनीदे अम्मा बुधा त सही शादी ताजी थी थई हाँ मां कुंवार प्यारी थई हाँ मां पर अज मदीने जे साईं जे
बचड़े इमाम हुसैन ते इम्तिहाना हल मैदान हली मला अखिन में लुड़क था चन के थो ओ अम्मा भला इजाजत दे त पंजे घर वारी का त मोकलाया मुझे नंगा हाने शादी कई त मला छा सोचींदी मां वठी आयस पुछ भला माई खां उन माई जे अखिन में लुड़का आया रोई थी चे वह तू पो पहरिया मुखे छड़ त मां वनी इमाम आली मकाम जे नाले मुबारक ता सिर जो नजरानू न्या बेटा फरमा भली जायूं माउरू संदियूं सा लेहन अदा महशर जे मैदान में तनी दाज मिलन बाकी मन विचारन ओ जागा अजाया कया वठी आई ऐसे सिर मुझे बच्चे जो नजरानू फरमायो छडीस ताजी शादी थी थस घोटा जैसे तोता कुर्बान ये जंग जे मैदान में औरत के लहण जी इजाजत हुजे हां मां भी मैदान ते लहा मुझी नूह बे मैदान ते लहे हां और नौजवान ताजी ताजी शादी करने वाले इमाम आली मकाम जे नाले तो पंज सिर जो नजरानू दिनो ये शहीद साथी थींदा व्या जॾहिं इमाम आली मकाम पाण करबला जे मैदान में अचण जी तैयारी कई संदन नौजवान पुट्रा हजरत इमाम अली अकबर ओ तो चे बाबा मां तोखे वञण न ॾींदुम पहिरियां मूंखे छॾ त मां मैदान ते वञा पाण फरमायूं ओ अली अकबर तुंहिंजी सूरत तुंहिंजी सीरत तुंहिंजो मुंहुं तुंहिंजो नक तुंहिंजूं अखियूं तुंहिंजा कन तुंहिंजा हथ तुंहिंजी बाडी तुंहिंजो हलण तुंहिंजो किरदार मुझे नाने सा मिलंदो आ जरे मदीने जे मानन के मुस्तफा जी सिक लगंदी आ त तुझो दीदार करे दिलियों ठारी दर तोखे न छडींदुम पाण फरमायो न बाबा मां नाने के क़यामत में केड़ो मुंह ॾेखारींदुम फरमायो तोखे पुफी पालियो आ पुफी खां त पुछ न अमर जो नालो आ लैला अमर खां त पुछ न मां जीजा वटायो अम्मा इजाजत दे त करबला जे मैदान में वञा फरमाइस्ती बख्शी है खुदा ने तुम्हें तस्वीरे मोहम्मद सूरत साईं जड़ी थी जुल्फ वडास ये मदीने जी साईं जा वडा गेसू है के हर जुल्फ गिरह गिरे मोहम्मद सीरत वही सूरत वही दस्तूर वही है अंदाज वही नूर वही सुरूर वही है मैदान ते अची पंहिंजे पीउ खे थो चए बाबा अल अतश उञ पाण फरमायो वेठो पंहिंजी ज़ुबान मुबारक कढी इमाम अली अकबर जी वात में विधो फरमायो ज़ुबान खे चूस मुखे मदीने जे साईं पंहिंजी ज़ुबान चूसराई मां वरी तोखे पंहिंजी ज़ुबान थो चूसराया शायर चयो न त इब्राहिम साईं भी पंहिंजे पुट खे कुठो पर अखियूं बधी पिसर खे कुठो हो कुठई थे पुट खे अखियूं बधी पिसर खे
उठो हो खलील पर पंहिंजे बचन जा खून अखिन सां ॾिठा हुसैन अदा ज़र माल खे लुटाईंदा हातिम हज़ार राहे ख़ुदा में ॾेई वियो बचड़ा ऐं सिर हुसैन। इमाम अली अकबर शहादत माणी पान करबला जे मैदान में आया। आल बेतन खां मोकिलायूं सब्र जी ताकीद कयूं रड़ न कजो मुझे वञण खां पोइ बेसब्री जो मुज़ाहरो न कजो। अल्लाह जे कुरान ते ऐं मदीने जे साईं जे फरमान ते अमल करे ॾेखारजो। शाबर वारो तेरे करबला जे मैदान में इमाम आली मकाम आया है। जे शीह अचे जे दिलेर अचे जे मर्द अचे। अली जो बच्चो तेरे करबला जे मैदान में आयो राजन यजीद पंहिंजूं जायूं छॾियूं। उन्हनि चयो ईअं शिकस्त न मिलंदसि हिकु न ॿ न सब 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 तलवार तीर मदीने जे साईं जे पाक बच्चे जे मुंह मुबारक ते तीर पिया हणनि। मुंह मुबारक के जेके सरकार चुमंदा हा उन्हनि खे जो तीर लगा। तारीख जा किताब पढ़ो जिस्म जो को हिस्सो तीरन खां खाली ना है। पान जमीन जे मथा आया। असल लफ्ज़ शम्मर काफिया में न गैर मुनसरिफ जे बस में क शम्मर व दर्रब पर मशहूर है शिमर। उन बेहया इमाम पाक जे सीने जे मथा चढ़ी वेठो। पान उन जी कमीस छिके फाड़ियूं। उन चयो कमीस थो फाड़ी। फरमायो न कमीस न ॾिसां थो त तो में उहा निशानी आहे या न। मुझे नानी मुखे ॿुधायो हो हुसैन तोखे हिकिड़ो कोढ़ वारो कुत्तो शहीद कंदो। मां ॾिसां त तुंहिंजे जिस्म ते कोढ़ जा निशान आहिनि या न। कमीस जो हटाए से तो उन जे मथा कोढ़ जा निशान। थोड़ो परदे थी भी नाने जी हदीस सच्ची आ। अज मां सर सजदे में रखा। साईं जेका मस्जिद आचा उलमा मंजर कशी था कन। ही को मदरसो आचा काबतुल्लाह आचा जंग पे हले तो के सजदे जी लगी आ। पर फरमाया उन मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साये में। मस्जिद में मौलवी उबैदुल्लाह पढ़ंदो। मस्जिद में साईं अलहदाद साईं कादरी पढ़ंदो। मस्जिद में साईं मोहम्मद अफजल अमीन आराई पढ़ंदो। मस्जिद में त उलमाए किराम साईं आशिक हुसैन भी पढ़ंदो। मस्जिद में त साईं अल्लामा गुलाम मुस्तफा भी पढ़ंदो। मस्जिद में त साईं कायमुद्दीन भी पढ़ंदो। मस्जिद में त साईं मौलवी हसन भी पढ़ंदो। मस्जिद में त साईं हाफिज अली अकबर भी पढ़ंदो। पर न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साये। अरे न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साये में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साये में। या हुसैन या हुसैन या हुसैन या। आज यार मुबारक थी माशाल्लाह तुझो जलसो कामयाब आ।
शाहपुर वारन सभिन के मुबारक वन चओ सुभान अल्लाह। इमाम जी नजर तब तॾहिं तो जलसो हले थो न, या हुसैन या हुसैन या हुसैन या हिक न मां पर सभिन सुनिन जे दिल जा चैन चइजो या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन मिन्नी अन मिन हुसैन सुहणे नबी जो फरमान आ। हुसैन मिन्नी अन मिन हुसैन सुहणे नबी जो फरमा जेके तू मिली वे आ नबी मिलियो खेन। अज आशिक चंदा या हुसैन 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 या हिक न मां पर सभिन सुनिन जे दिल जा चैन या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन। सर सजदे में असांजो विजदान थो चए जीअं मदीने जे मीर जॾहिं दुनिया तां बुरको मटायो शाहपुर वारो सहाबन ॾिठो सरकार जा जप चुरन पिया जिंदा नबी जा जप चुरन पिया कर साहबन कन्नु ॾिनो मदीने जा साईं पिया चवण मौला मुंहिंजी उम्मत जी तोखे भारत असांजो शौक़ थो चए ज़ौक़ थो चए इश्क थो चए विजदान थो चए अकीदत थी चए किताबन में हुजियन पर असांजे इश्क जी इंतिहा इन ॻाल्हि ते बीही रही आ जॾहिं करबला जे मैदान में इमाम आली मकाम सर सजदे में उते मदीने जे साईं जे उम्मत खे यादि कयो हूंदई फरमाए पियो या रब तू नाना जान की उम्मत को बख्श दे। पढ़ायो ताब जाओ या रब तू नाना जान की उम्मत को बख्श या रब तू नाना जान की उम्मत को बख्श दे सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे ये सब मुसीबतें हैं उम्मत के वास्ते और मैंने घर लुटाया हाँ जाग मैंने घर लुटाया उम्मत के शिमरे पलीत मस्त था खंजर के वार में मगर आशिक हुसैन मस्त था दीदारे यार में। बड़े वसुना हुसैन सर धड़का धार की अहल बेतन जा सर नेज़न ते रखियूं इम्तिहान निहार अज तमाशा बीन तो 2 मिनट तमाशो करे हलिया विंदा करबला जी मैदान मां शाम जी टेम ते रवानगी कयूं पर्देदार न्याणियुनि जी उन खीमन मां जॾहिं पर्देदार न्याणियूं निकितियूं उन खातून जन्नत जूं न्याणियूं जेका बिना पर्दे जे पंहिंजे हवेली मुबारक तां कदे कान निकती पर तारीखी रिवायतुन में जॾहिं इमाम हुसैन हसन जी अमड़ दुनिया तां लाडाणो पई करे पंहिंजे साहेड़ियुनि सां मशवरो कई भला मां चाहियां थी मुंहिंजो जनाज़ो ॾींहं जो न निकिरे राति जो जनाज़ो कढिजो मूं ते त कंहिंजी नज़र न पई आहे पर मुंहिंजे कत बुत ते बि कंहिंजी नज़र न पई बीबी अस्मा चयो अम्मा मां हबश में रही हुअसि उतां जे माण्हुनि जो रिवाज हो ओए जॾहिं
औरतुन जो जनाजो खणंदा उन औरतुन जे जनाजे में चैन पासन खां काठियूं ॾींदा मथा चादर विझंदा औरत जो जिस्म ज़ाहिर न थिए पाण फरमायोस मां ईअं कजां मूं ते त कंहिंजी नज़र न पई पर मुंहिंजे जनाज़े जे मथा कत जे मथा बुत जे मथा कंहिंजी नज़र न पई छापर वारो अॼु उन पर्देदार ख़ातून जूं न्याणियूं ॿाहिरि खीमन मां निकिरण पियूं रात जो टाइम अहल बेतन जा सिर मुबारक कटे नेज़न ते रखियूं धड़ धार लगा पिया मैदान ते पिया पूरे उन यारी मुहर्रम जी तारीख़ ते गामरिया ॻोठ जे बनु असद कबीले वारनि उहे धड़ दफ़नाया सिर जन जा दफ़नायो मदीने जे मीर जे बचन जा सिर ऐं उन अहल बेतन जा करबला जे मैदान खां कूफे ॾे खणी पिया अचनि इमाम अली मक़ाम जो सिर हिकिड़े शख़्स खे ॾिनो उन सिर खणी घर में हिकिड़ी प्लेट में रखे मथां ढकु ॾेई तनूर में रखे रात जो टाइम घर में अचे पहुतो घर वारी खे जी मानी ॾे मानी खाधई काॾे वेहे बाग़नि सां जंग करण हाँ सुम्ही रहियो रात जो टाइम उहा औरत आधी रात जो अख पटे निहारे त मुंहिंजे ऊंदाहे घर में रोशनी अनवार नूर बरी रहियो आहे अचे मथां निहारे त ॾाढी रत रत्यास ॾंद त मोतीअ गुल जा जो ॾींहं माहे चंड जे पिण में पेशान्यास अल्लाह नूर समावात नूर पियो बरे न भिटाई तर्जुमानी कई अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो जमीन्यास ककरा करबला जा ककरा करबला जा ककरा पत्थरियों किन मिट्टी कंडा ककरा करबला जा वाह वाह बेटाई वाह फरमाए तो ककरा करबला जा मदर पे मेड़ास फटन ता रत फुड़ा अली पे उगियास साईं मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे मथा आई तनूर खां वठी आसमान ताईं नूर जी लाट पई बरे कीअं न बरे आला हज़रत चयो तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का वारे वाह सोना शीयन जो कराची जो मौलवी तालिब जोहरी उन नेट ते चयो सुन्नियों के मौलवी अहमद रजा ने बड़ा अच्छा शेर कहा है अरे मां जो तालिब है बड़ा अच्छा ने तहां जे टोटल शीयन के चेने जा सब शायर वठी जो कराची ईरान लबनान हैदराबाद मोरो शाहपुर असां जे इमाम अहमद रजा जो हिकड़ो शेर त ठाहे ॾेखारी ने अच्छा शेर ने जे तो तेरी नस्ले पाक में है बच्चा पढ़ो पढ़ो बच्चा 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 असां ते इल्जाम हणंदा तोखां वधीक हे ॾिसो हे आशिक वेठा आहिनि कीअं वेठा आहिनि गर्मीअ में वेठा आहिनि सवेर खां वठी तेरी नस्ले पाक में आए बच्चा 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 फरमाए तो तेरी नस्ले पाक में आए बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर अज यारी मुहर्रमा 58 साल जलसे के चाहन तहां गडजी हिकड़ी घुर कयो हिकड़ी तलब कयो हिकड़ी माचवा सिंधी में हिकड़ी पिन कयो केड़ी जजो में गदा
तू बादशाह भर दे पियाला नूर। मैं गदा मैं गदा मैं गदा मैं गदा मैं गदा मैं गदा तू बादशाह। साईं तुझे बच्चन जो शान पियो गया हे बुधन प्या। मैं गदा तू बादशाह मैं गदा तू बादशाह मैं गदा। अरे मैं गदा तू बादशाह भरती पिया नूर का नू सदका लेने नूर का आया है बारा नूर का। हाथ में देखनी जो सुबह वारे सुन्नी वाह ता जो जज्बो ॾिसो इंशाअल्लाह ताला मुल्क मलीरा। अहल बेत जो कुर्बानियूं हन। होली नाले हिकड़े शख्स सिर आंदो माई चस तलाक दे मुखे बच्चा छड़ी दे छा छड़ी देस घर छड़ी दे छा छड़ी देस मिट छड़ी दे छा छड़ी देस मुर्स छड़ी दे छा कोन खपी तोखा वधीक मुखे प्यारा इमाम हुसैन साहब। सिर मुबारकनी कूफे में आया इब्ने ज़ियाद सिर रखे सामू रखे लठ खणी मुस्तफा जे बजड़े जे चप्पन ते हई। हजरत अनस पियो चवे जॾहिं सिर कूफे में पहुतो असां ॾिठो परे खां ॾिसूं पिया इं पियो लगे जन मदीने जो साईं पान अची रहो आ। पहिरियां इमाम हसन जी सूरत मुबारक मुस्तफा सा मिलंदी पर जरा इमाम आली मकाम शहीद थिया उन खां बाद में जरा सिर नेज़े ते आ सागी सूरत मदीने वारे साईं जेड़ी। सिर मुबारक खणी करबला जे मैदान मां कूफे हिकिड़ो सहाबी हो उथी भी चीस अरे लठ परे कर शर्म नथो अची मदीने जे साईं जे बचड़न जे चप्पन ते लठियूं थो वणी। कुराड़ो हो उथियो उथियो जे चुप करे वे तो तोखे न मारिया जे शान बुधी चिड़ थी वठई। ओ एकड़ी शायर चयो न जेके इमाम जे शान ते चिड़न फरमाइए तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे इससे इतना हाजी पढ़ास दो हसद है क्यों तो के भला इमाम सा साड़ जुआ शायर बुधे तो जेतो। अरे जो नबी के आँख का नूर है जो अली के दिल का करार बुधो 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 कन्नड़ जो भला मुंडे न तो लाउड डे कजो जेतो जो नबी के आँख का नूर है जो अली के दिल का करार। अरे कभी पूछ अपने ज़मीर से कभी देख अपने खमीर में शाहपुर वालों जो मिट गया वो यजीद था जो न मिट सका वो हुसैन है। वाह 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 शायर है सही सही साहब लठ पोइत कर शर्म कर पोइत कर तो के मार न जामा वड़ई न अन्या चिड़ वारी गाल बुधाई साहब अन्या चिड़ ने बुधाई बुधा हिकड़े दफे मदीने में असी वेठा हासी सरकार जे हिकड़ी रान ते इमाम हसन बीरान ते इमाम हुसैन मदीने जा साईं केड़ी मन इमाम हसन के चुमन वरी हुसैन के वरी हसन के वरी हुसैन के वरी हसन के
चुमी चुमी फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा। ओ मुझे रब करीम मां इन नबी हसन हुसैन सा प्यार थो कया, तू भी प्यार कर ऐ जेको हसन हुसैन सा प्यार करे। ओ मुझे रब तू उन्हनि खे पंहिंजो महबूब बनाए जा। या हुसैन इब्ने अली तो ते सलाम, शेरे हक शेरे जली तो ते फातिमा जो दिल रुबा फर्जन जो तू जात आ तो जी भली तो ते सलाम। अर्ज़ है न इदरीस जो मिठड़ा मनी आहते है कर हली तो ते सलाम। फमन हाज्जक फीहि मिन बादि मा जाअक मिनल इल्मि फकुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। ओ मुझा हबीब, फमन हाज्जक जेके तहां सां झगड़ो कन फी है इन मामले में जेको ईसा नहीं मुसलमान जे दरमियान मुख्तलिफ फिया इन में मिन बाद मा जाअक मिनल इल्म तहां वट इल्म आयो उन खां पोइ इल्म खां पोइ जेको झेड़ो करे त माना जट्टा माना मुजादलो थो करे माना मुकाबरो थो करे पर मुनाज़रो न रहियो इन्ही जे करे तोसां झेड़ो था कन पो तू चो अचो असी पंहिंजा पुट वठी अचूं तहां पंहिंजा असी पंहिंजा पंहिंजूं औरतूं वठी अचूं तहां पंहिंजूं असी पंहिंजूं जानियूं वठी अचूं तहां पंहिंजूं पो हक ऐं बातिल जो फैसलो अरे मैदान ते ज़ाहिर थींदो जेके हक वारा हन खटे वींदा कूड़न ते खुदा जी लानत वसंदी। हाणे ॾिसो इमाम जो शान कल्लब जिंदाबाद। अज बे हिकड़ी हदीस है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सरकारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हजरत उसामा बिन ज़ैद रदी अल्लाह ताला अन्हुमा आयो ऐं मदीने जा साईं पंहिंजे हवेली मुबारक ते हा सरकार के चादर वेढ़ियल ही दीदार पियो करे। इस सूरत नू मैं जाना खाते जाने जहाना खां। हाणे तो पढ़ायो साईं वारा परे खाया न चवंदा सुभान अल्लाह चवरी होना। इस सूरत नू मैं जाना खाते जाने जहाना खां सच आखा रब दी में शाना खा जिस शान तू शाना सब बड़े सुभान अल्लाह मां अजमलक मां अकमलक मां असनक किथे वाह वाह वारे वाह पीर साहब है किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताखो अखी किथे जा अड़ी लाउड वाला कुछ खोले से सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इस सूरत नू मैं जान आखा जाना खाते जाने जहाना खा सच आखा रब दी में शाना खा जिस शान तू शाना सब बढ़िया। सुभान अल्लाह। चादर में अंदर काशे महसूस थियस
तुझी मुझे नबी चादर मुबारक हटाई जे तो डिठम सरकार जे हिकड़े कुल्ले ते फइदा हुवल हसन वल हुसैन हिकड़े दे इमाम हसन बीती हुसैन हटाए फरमाया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा मौला मां इन्हनि सां प्यार थो कयां हाणे मां तव्हां खे शाहपुर वारो इहो ॿुधाइण थो चाहियां हसन हुसैन सां प्यार करण वारनि खे मदीने जे साईं दुआ कई अथव अवां शाहपुर वारा प्यार था कयो तॾहिं 58 साल थी विया आहिनि इन जगह ते उन करबला जे मैदान वारे खे यादि था कयो इहो प्यार आहे या मोहब्बत आहे या उल्फत आहे इहो नीह आहे इहो इश्क आहे इहो प्यार जो अंदाज़ आहे हाणे तव्हांखे ॿियनि जी दुआउनि जी ज़रूरत कान्हे का हसन हुसैन सां मोहब्बत करण वारनि खे ख़ुदि मदीने जे साईं दुआ फरमाई आहे बेड़ा पार थी दवया ने हथ त मथे खणी चओ खुदा खुश करे वे आबाद जो मेहमान अची विया हाणे घणो टेम न वा आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।